अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम हींअर मां पंहिंजे मोहसिन पंहिंजे दोस्त इंजीनियर अब्दुल वहाब सूरो साहब सां गॾु वेठो आहियां। अल्हम्दुलिल्लाह असां तक़रीबन 96-97 खां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थोरे पीरियड लाइ गॾिजी जॉब बि कई आहे। भाऊ बी सिविल आहे ऐं चाइना मां भाऊ जन बी सिविल कई, उनखां पोइ प्राइवेट चाइनीज़ कंपनियुनि सां गॾु कमु कंदा रहिया। उन अल्हम्दुलिल्लाह उहो सफ़र हलंदे 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 साईं जन एटमिक एनर्जीअ में एज़ जेको आहे छा आया हुआ सीनियर इंजीनियर साईं जन अरिड़हें ग्रेड में हलिया विया। हाणे रिटायर कहिड़े में कयो? 19 ग्रेड मां हींअर साईं जन एटमिक एनर्जी जे सिविल डिपार्टमेंट मां साईं जन रिटायर कयो आहे कराची मां 31 मार्च ते। 31 मार्च ते कहिड़ी हुन मां 2024 वासा मां कंहिं मां न K2 कराची जो प्रोजेक्ट हुयो। साईं जन एटमिक एनर्जीअ में वासो में बि कमु कयो आहे। हा वासो में बि कमु कयो आहे। 9 साल तमामु असांजो बहितरीनु वास्तो ऐं वॾनि खां वठी साईं जो वाल साहब बि हेडमास्टर हुयो, मुंहिंजो वाल साहब बि टीचर हो, ॿई गॾु दोस्त बि रहिया। वरी असांजी बि दोस्ती अल्हम्दुलिल्लाह हलंदी आई ऐं अलाह कंदो जेसि ताईं ज़िंदगी आहे हलंदी रहंदी। ऐं हीअ मुंहिंजो ॿियो बहितरीनु दोस्त आहे मोहम्मद हारून सूमरो साहब, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो बि काफ़ी वक़्तु गॾु गुज़रियो आहे। ऐं साईं पंहिंजो तारीफ़ पाण कराईंदो। मुंहिंजो नालो मोहम्मद हारून, बाय कास्ट सूमरो। आई एम अ पुलिस ऑफिसर एज अ असिस्टेंट पुलिस ऑफिसर आहियां मां PTS लाड़काणो। जीअं त कुझु टाइम अॻु मुंहिंजी बाईपास थी, उनजे करे हिन वक़्तु मां मेडिकल ते आहियां। अलाह पाक जा वॾा एहसान आहिनि, वॾियूं नेमतूं अलाह जो असांजे मथां जो सलामत रखियो अथई। असां हिन लाइक़ु न आहियूं। इहे अलाह पाक जा वॾा करम ऐं वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु पंडन पाक जे सदके अहमद मुजतबा सरवर कौनैन मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में सिहत अता कई अथई। उमेद था कयूं त अॻिते बि इंशाअल्लाह ताला अलाह पाक पंहिंजे हबीब करीम जे सदके, मौला हुसैन जे सदके, उनजे बचड़नि जे सदके, जेके बि असांजा दोस्त पिरी प्यारा मिट माइट सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे, पंहिंजे पनाह में रखे। असांजी इहा ई दुआ आहे। हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त आहे मुश्ताक मीरानी साहब, तमामु बहितरीनु मुंहिंजे कज़िन जो क्लास फेलो आहे। ऐं हिनजो जेको मासात आहे एजाज़ अहमद मीरानी, उहो मुंहिंजो क्लास फेलो आहे। असांजो तमामु जेको आहे सो निस्बतूं गॾियल आहिनि पुराणे टाइम खां, वॾनि खां वठी, ईअं न त को हाणे खां। अल्हम्दुलिल्लाह इहे अलाह जा एहसान आहिनि जो असांखे बि अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे त हिन सिलसिले खे अञा जारी सारी रखियूं पिया अचूं। अलाह पोयनि खे बि ॾींदो, असांजे नंढनि खे ऐं हिननि जे नंढनि खे बि, त पाण में मोहबत सां रहनि, एके ॿधीअ सां रहनि। इंशाअल्लाह बिल्कुलु इंशाअल्लाह। साईं मोहम्मद हारून साहब, तव्हां ॾाढी बहितरीनु ॻाल्हि कई। ख़ासि करे मां पंहिंजे लाइ बि चवां, अलाह जा किरोड़े अरबे खरबे एहसान आहिनि। असां हिन क़ाबिल न आहियूं जंहिं मंज़िल ते हींअर बीठा आहियूं, हिन में को शक कोन्हे। हिकु टीचर जा पुट ऐं अलाह साईं एॾियूं महिरबानियूं कयूं जंहिंजी का हद न आहे। ऐं हिन में जेको हिकिड़े हंधि काॾे मां वेठो हुउसि त उन्हनि इहा ॻाल्हि कई, उन्हनि जो वाल साहब बि मुंहिंजे वाल साहब सां गॾु टीचर हो। उन्हनि चयो त असां तजियो कयो आहे मुश्ताक त जिन उस्तादनि पढ़ाइनि ॿारनि ते महिनत कई, अॼु उन्हनि जा पंहिंजा ॿार सुखिया आहिनि, बरसरे रोज़गार आहिनि। बेशक असांजे वालदेन खे अलाह साईं जज़्बो ॾिनो, हुननि असांजे ॻोठ जे ॿारनि ते महिनत कई, अॼु उन जे नतीजे में अलाह साईं असांखे सुख ॾिनो आहे ऐं बहितरीनु जॻह ते पहुचायो आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अलाह आमीन आमीन।